मामा मामा छा ॻाल्हि आहे? तव्हां परेशान आहियो? हाँ धी, परेशान तो आहियां, पर अल्लाह मालिक रब सणाई कंदो। कहिड़ी परेशानी आहे तव्हांखे? हाँ धी सदोरी, हाणे तुंहिंजे सभिनी मालिकनि खे ख़बर पइजी वई आहे त तूं मूं वटि आहीं ऐं तूं का हाणे आम औरत बि नाहीं, तूं वॾेरे लाइक़ खान जी नुंहुं आहीं। मामा त हिन ॻाल्हि में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? धी, हाणे हू तोखे हिते रहण न ॾींदा, तोखे हितां वठी हलिया वेंदा ऐं मां हिकु दफ़ो वरी अकेलो थींदुसि। न मामा न, तूं अकेलो कोन थींदे, मां तोखे पाण सां गॾु वठी हलंदसि। ईअं न थींदो थी, मां पंहिंजा कख कोन छॾींदुसि। मुंहिंजो ख़ैरु आहे, मां अकेलो रहियो आहियां, बाक़ी ज़िंदगी जा ॾींहं उहे बि अकेला गुज़ारे वेंदुसि। पर मां तव्हां खां सवाइ कीअं रही सघंदसि मामा? ख़ैर छॾ तूं इन्हनि ॻाल्हियुनि खे, तूं मूंखे चांहि प्यार त मां पेंशन शहर मां खणी अचां। ठीकु आहे मामा, मां चांहि ठाहे थी अचां। पुट कहिड़ियुनि सचिन में गुम थी? चाचा सोचां पियो त सालार सदोरीअ खे भाॼी जे रूप में क़बूल कंदो। न पुट न, सालार सदोरीअ खे भाॼाई जे रूप में कॾहिं बि क़बूल कोन कंदो। हू बदनियतो माण्हू आहे, उन मां या उनखे नथी रखी सघे। चाचा हिन जो मतिलबु त वेचारी सदोरी अञा सुख जा ॾींहं ॾिसी कोन सघे। सुल्तान पुट, हर ख़ता जी सज़ा आहे ऐं सज़ा खां पोइ ख़ता जी माफ़ी मिली। मुर्शिद लतीफ़ पूरे आलम जे लाइ, सभिनि जे लाइ पाक परवरदिगार खां दुआ घुरी आहे, जेॾो तुंहिंजो नाम बाज बि ओॾियाई मंगा, रिय थंभिए रिय थूड़िए तूं छपर तूं छां, कुजाड़ो कहाँ तोखे मालूम सबके। चाचा मलूक, तव्हां बुज़ुर्ग आहियो ऐं चवंदा आहिनि त वॾड़नि जी दुआ लॻंदी आहे। तव्हां दुआ कयो त शल सिंध जी हर ॼाई, हर न्याणी शाद आबाद ऐं सुरई हुजे। रब करे वॾो बादशाह वो सही सिंध ते बादशाह कंदो। जिन बाबा वठी ईंदो, कुंवार मुंहिंजी आहे, कुंवार खे मां सिंगारींदसि। हा, कुंवार खे त मां सिंगारींदसि न। गुॾे जा मोड़ वठणा आहिनि, टोपी वठणी आहे, अजरक वठणो आहे, उहो त बाबा वठी ईंदो। कुंवार मुंहिंजी आहे, कुंवार खे मेहंदी लॻंदी, कुंवार खे मां सिंगारींदसि। कुंवार त मुंहिंजी आहे, हे बाबा जो गुॾो, हे मुंहिंजी कुंवार। ऐं अदी तव्हां न ओ हिते सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।